जोया जी, ये गंदी पॉलिटिक्स हम संभाल लेंगे। हाँ, आप अपने बाल संभालें। इलेक्शंस, गर्मी, पसीना, कहीं इनकी शानो शाइन न बिगाड़ दे। सफदर साहब, बाल संभालेंगे, शान से शाइन भी करेंगे। सनसिल्क ब्लैक शाइन, इसमें है 5 नेचुरल ऑयल्स जैतून के तेल के साथ। चाहे गर्मी हो या पसीना, ये दे आपके बालों को अप टू 24 आवर्स शाइन। बाल संभालेंगे, शान से शाइन भी करेंगे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मंज़र-ए-आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। पीर जो ॻोठ मां महमूद अली मंगणे जो जी रिपोर्ट शेयर कंदा हलूं। म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ जी हर महीने ईंदड़ लखें रुपयनि जी कयल करप्शन ख़िलाफ़ मैसर लाइ चैम्बर जे एडवोकेट मोहम्मद राशिद मैसर, एडवोकेट अब्दुल सत्तार मैसर, एडवोकेट गुलज़ार मैसर, एडवोकेट गुलाम मुर्तज़ा मैसर ऐं ॿिया पीर जो ॻोठ जी अदालत में पहुची एडमिनिस्ट्रेटर, चीफ म्यूनिसिपल ऑफिसर, पीर जो ॻोठ अकाउंटेंट ऑफिसर ऐं ॿियनि ख़िलाफ़ पटिशन दाख़िल कराए छॾी आहे। पटिशन में ॼाणायल समूरनि म्यूनिसिपल कमेटी अमलदारनि खे कोर्ट नोटिस जारी करे छॾिया आहिनि। उन मौक़े ते पटिशन दाख़िल कराईंदड़ वकीलनि उर्दू सिंधी मीडिया ग्रुप सां ॻाल्हाईंदे चयो त असां पटिशन में उहो मौक़ो पेश कयो आहे त म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ जी हर महीने 1.5 करोड़ रुपया बजट अचे थी, जंहिंमां 60 लख रुपया पघारूं वञनि थियूं। बाक़ी 90 लख रुपया एॾी वॾी ख़तीर रक़म कंहिंजी जेबुनि में वञे थी। हिननि चयो त पीर जो ॻोठ में किथे बि न सफ़ाई सुथराई आहे, न ई वरी किथे स्ट्रीट लाइट लॻल आहे। असां बार बार म्यूनिसिपल कमेटी पीर जो ॻोठ जे ज़िम्मेवार अमलदारनि खे लिखत में ॾिनो त असांजी मैसर कॉलोनीअ में केतिरनि ई सालनि खां तरक़ियाती कमु न थियो आहे। हिननि चयो त उन्हनि लेटरनि करप्ट ऑफिसरनि खां 1 रुपए जो हिसाब किताब वठिबो, समूरी बजट शहर जी तरक़ियाती कमनि ते ख़र्च